अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, रमज़ान अल मुबारक जो पहरो जुम्मो आहे। रमज़ान शरीफ़ जे आमद जूं अवां सभिनी मुसलमाननि खे मुबारकूं हुजनि। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु असां ई तव्हां सभिनि जे मथां एहसान फरमायो जो ज़िंदगीअ में वरी हिकिड़ो भेरो अल्लाह ताला ही मुतबर्रक महीनो तव्हां खे, असां खे, सभिनी मुसलमाननि खे नसीब फरमायो। इंसान जी हयाती फानी हयाती आ। हिकिड़े लम्हे, हिकिड़े पल जी भी ख़बर कान्हे। गुज़श्ता रमज़ान मुबारक में काफ़ी मुसलमान असांजा भाउर असां सां गॾु हुआ,
पर हिन साल खां अचण खां अॻे अॻे हू पाण खे छॾे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू जा प्यारा थी विया। पर ज़िंदगीअ में रब करीम तव्हांखे ऐं असांखे वरी बि हीअ ख़ुशी ऐं नेमत नसीब फरमाई जो वरी हिकिड़ो दफ़ो रमज़ान मुबारक अल्लाह ताला असांखे नसीब फरमायो आहे। इन भलारे महीने जे अचण सबबा इन में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे बाॾाए दरख़्वास्तूं करे असीं पंहिंजा गुनाह बख़्शरायूं, आख़िरत संवारियूं, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू खां पंहिंजे ॾोहनि जी माफ़ी घुरूं, छो त ही मग़फ़िरत ऐं भलाई ऐं रहमतुनि वारो महीनो आहे। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम मजीद जी आयत सगोरी जंहिंमें रोज़े जे फर्ज़ियत जो बयान आहे, अवां जे आॾो मूं तिलावत कई आहे। कुझु इन आयत सगोरी जे बारे में ऐं कुझु रमज़ान मुबारक जे बारे में तव्हांखे अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला शर्मू गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे ख़ुदा ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुलंद आवाज़ सां ज़रूर शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रमज़ान शरीफ जा रोज़ा असां ते अल्लाह ताला फर्ज़ कया। अवां खे इहा ख़बर हुजणु खपे त इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। पहिरीं पहिरीं आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवणु। उन खां बाद ॿिए नंबर ते आहे नमाज। उन खां बाद में आहे 3 नंबर ते ज़कात ऐं चौथो बुनियादी रुकुन रमज़ान शरीफ जा रोज़ा आहिनि। आख़िरी 5 रुकुन इस्लाम जो हज आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू रमज़ान शरीफ खे असांजे मथां फर्ज़ कयो। पर महबूब करीम अलैहिस्सलात सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं मक्के शरीफ में हिजरत करे, मक्के मां हिजरत करे मदीने पाक आया हा, त हिजरत जो ॿियो साल हो, यानी हिकिड़ो साल हिजरत खे गुज़री वियो, ॿियो साल शुरू हो। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू सूरह बक़रा जी शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन इहा आयत नाज़िल फरमाई 2 हिजरीअ में। ऐं इन जे अंदरि ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू रोज़े खे फर्ज़ फरमायो। यानी तारीख़ जे लिहाज़ सां सन 2 हिजरीअ में हिजरत जे ॿिए साल अल्लाह ताला ही इस्लाम जो चौथो रुकुन यानी रोज़ो रमज़ान शरीफ जो रमज़ान जे महीने में रसूलुल्लाह जे उम्मत जे मथां फर्ज़ फरमायो। कुरान शरीफ में अल्लाह तबारक व तआला इन तरफ़ इशारो कयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वारो, अल्लाह ताला ईमान वारनि खे सरदो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, कुतिबा अलैकुमुस सियाम, अव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कया वया, कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां बि अल्लाह ताला रोज़ा फर्ज़ फरमाया हा। अव्हां ते इन जे करे ख़ुदा ताला रोज़ा फर्ज़ कया, लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां रोज़ा रखी तक़वा ऐं परहेज़गारी हासिल कयो। इन रोज़नि जे बरकत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां खे तक़वा नसीब फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, हाणे हिन आयत में हिकु त रोज़े जी फर्ज़ियत साबित थी वई ऐं ॿिए नंबर में रोज़े जो गर्ज़ ऐं गायत साबित थियो। रोज़ो अल्लाह पाक रुगो असां ते फर्ज़ कोन फरमायो आहे, बल्कि अॻियनि उम्मतुनि ते बि फर्ज़ हुयो। अल्लाह ताला जी ज़ात असांजे मथां रोज़ो इन जे लाइ फर्ज़ कयो आहे त जीअं असांखे अल्लाह ताला रोज़े जे बरकत सां तक़वा नसीब फरमाए। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम रमज़ान मुबारक जे लाइ इरशाद फरमायो आहे, मन फरहा बिदुखूल रमज़ान हर्रम अल्लाहु जसदहु अलन नीरान।
हे रमज़ान जो महीनो एडो त बरकतुन वारो महीनो आ जेको अल्लाह ताला हुजूर जे उम्मत जे मथा रोज़े जे ला फर्ज फरमायो आ। हबीब करीम फरमाइन था को बि मुसलमान रमज़ान जे अचण जी ख़ुशी थो करे त अल्हम्दुलिल्लाह मां मुसलमान आहियां, रमज़ान आयो आ, ख़ुशीअ जो इज़हार कयई। रोज़ा रखण अञा बाद जी ॻाल्हि हा, तरावीह पढ़ण अञा बाद जी ॻाल्हि आ, रुगो रमज़ान जे अचण ते ख़ुशी थो करे। ख़ुदा जो हबीब पाक फरमाए थो हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान, इन ख़ुशि थींदड़ मुस्लमान जो जिस्म ख़ुदा जहन्नम जे मथां हराम करे छॾियो आहे। याने हाणे हुन जे जिस्म खे बाहि कान अफ़साड़ींदी, अल्लाह ताला हुनखे दोज़ख जे बाहि खां महफ़ूज़ थो फरमाए। कंहिंखे जेको रमज़ान शरीफ़ जे अचण ते ख़ुशीअ जो इज़हार थो करे। अव्हां मुस्लमान इन मां अंदाज़ो लॻायो त रमज़ान शरीफ़ जी केॾी वॾी फज़ीलत आहे, इबादत जो केॾो वॾो मक़ाम हूंदो, जागण जो केॾो दर्जो हूंदो, रोज़े रखण में केॾो वॾो सवाब हूंदो, क़ुरान शरीफ़ जे तिलावत में केॾी वॾी फज़ीलत हूंदी, तरावीहुनि पढ़ण में केॾो न वॾो सवाब हूंदो। रुगो रमज़ान अचे थो ऐं मुस्लमान ख़ुशि थो थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे फरमाए थो मुंहिंजे प्यारे महीने महिमान रमज़ान जी हिन इज़त कई आहे ऐं ख़ुशि थियो आहे त माना हिन जे दिलि में ईमान जो ज़र्रो आहे। पोइ जंहिंजे दिलि में ईमान जो ज़र्रो आहे ख़ुदा ताला हुनखे जहन्नम जी बाहि खां आज़ाद फरमाए छॾींदो आहे। दोस्तो अज़ीज़ो, इन जे करे मूं तव्हांखे मुबारकबादी पेश कई त ज़िंदगीअ में वरी ख़ुदा ताला पाण खे इहा नेमत नसीब फरमाई आहे जंहिंजो शुक्रियो बजा कजे, अल्लाह जा थोरा ॻाइजनि, ख़ब करीम जे इन नेमत जो क़दुरु कजे। इहा नेमत असां वटां जल्द ॾींहंनि में हली वेंदी। इंतज़ार हो त रमज़ान अचे थो, ॿ ॾिहाड़ा गुज़री विया, का ख़बर कान पई। वेठो वेठो हूंदे इहे सभई 29 या 30 ॾिहाड़ा पूरा थी वेंदा, मथां ईद थींदी, वरी ॿिया महीना शुरू थी वेंदा। तंहिंजे करे हिन खे गनीमत शुमार कर, हिन में कुझु न कुझु करे वठजां, अल्लाह पाक जी ज़ात खे राज़ी कजां, ख़ुदा जा फर्ज़ अदा कजां, इंशा अल्लाह ताला तुंहिंजे मुंहिंजे लाइ ख़ुदा भलाई फरमाईंदो। रमज़ान शरीफ़ जी ॿी फज़ीलत तव्हांखे मां ॿुधायां। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो त हिन जा 3 हिसा आहिनि। घणा हिसा साईं? पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ताईं हिकु हिसो, ॿियो हिसो नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमायो 11 खां 20 तारीख़ ताईं 2 हिसा, टियों हिसो ख़ुदा जे हबीब पाक फरमायो त 21 खां आख़िर ताईं, पोइ 29 थिए या 30 थिए। पाण फरमाइनि था अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। ख़ुदा जे हबीब फरमाया हिन जा 3 हिसा, हिन जो पहिरों हिसो अल्लाह जी रहमत ई रहमत आहे, व औसतुहु मग़फ़िरतुन, ऐं हिन जो विच अल्लाह पाक माफ़ीअ जे लाइ पैदा फरमायो आहे, व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, ऐं जेको पोयों हिन जो हिसो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन पोएं हिसे में जहन्नमिन खे बाहि खां आज़ाद कंदो। अव्वल रहमत, विच मग़फ़िरत, आख़िर बाहि खां निजात। तंहिंजे करे बाने खे बि इन्हीअ तरतीब सां दुआऊं करणु खपनि। पहिरें ॾिहाड़े में अल्लाह खां रहमत घुरे ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजे मथां राज़ी थिजां, मुंहिंजे बचनि ते राज़ी थिजां, असांजे वतन ते राज़ी थिजां, असांजे ओड़े पाड़े ते रहमत फरमाइजां, असांजे ख़ैर ख़्वान हमदर्दनि जे मथां रहमत कजांइ। पर जेकॾहिं को असांजो दुश्मन आहे त मौला उन ते बि रहम फरमाइजां। मुंहिंजा प्यारा दोस्त, ॿिए खे दुआ कंदे त रब करीम तुंहिंजा बि बेड़ा पार कंदो। वरी विच शुरू थिए औसतुहु मग़फ़िरतुन, त पंहिंजे लाइ माफ़ी घुर, अल्लाह से मुंहिंजा गुनाह माफ़ कर, मूं चोरियूं कयूं हूंदियूं चोरियूं माफ़ कर, ज़िनाऊं कयूं हूंदियूं ज़िनाऊं माफ़ कर, कूड़ ॻाल्हाए हूंदा मुंहिंजा कूड़ माफ़ कर, परावा हक़ खाधा हूंदा मुंहिंजा मौला उहे परावा हक़ मूंखे माफ़ कर। या रब्बल आलमीन, जे तूं माफ़ करण वारो आहे त तोखां को कोन पुछंदो। व औसतुहु मग़फ़िरतुन, हुन जो विच माफ़ी आहे, व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, वरी आख़िरी ॾहों शुरू थिए त रब करीम खां जहन्नम जे बाहि खां निजात घुर, पंहिंजे लाइ घुर, ॿियनि जे लाइ घुर। रब करीम जे ज़ात जे हबीब फरमायो आहे जीअं रमज़ान जे इन 3 ॾहाकनि जी तरतीब आहे, अहिड़े नमूने सां जेको दुआ घुरंदो ख़ुदा तंहिंजा बेड़ा पार फरमाईंदो।
तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक चार यार दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो, अम्मा आशा सिद्दीका सब चो रदी अल्लाह ताला अन्हा नबी करीम अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी आ, मोमिनन जी मां आ, सिद्दीक अकबर जी पाक न्याणी आ, जंहिंजो कुरान पाक फज़ीलत शान बयान फरमायो आ। बीबी आशा सिद्दीका खां रिवायत आ त रमज़ान शरीफ ईंदो हो, अञा ॿ टे ॾिहाड़ा हूंदा हुआ, जीअं वेझो थींदो हो त ख़ुदा जे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ाहिरी अमालनि में यानी इबादात वग़ैरह में पाण करीम अलैहिस्सलाम जे इबादात में फ़र्क़ु अची वेंदो हो। पाण गोया अॻुवाट ई पाण करीम तयारु हूंदा हुआ। अल्लाह जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह पाक जो हबीब कॾहिं तहज्जुद क़ज़ा कोन कयो, छो त अल्लाह हबीब ते तहज्जुद फ़र्ज़ कयो। असांजे लाइ नफ़िल या सुन्नत पाण पढ़ूं त नफ़िल जो सवाब, सुन्नत जो सवाब, पर नबी करीम अलैहिस्सलाम जे मथां इहा 5 नमाज़ जे बजाय 6 नमाज़ तहज्जुद जी फ़र्ज़ हुई। ख़ुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम तहज्जुद पढ़ंदा हुआ, आराम कंदा हुआ। पाण करीम अलैहिस्सलाम कुछ जागंदा हुआ, कुछ अल्लाह जी बात में गुज़ारींदा हुआ। पर अम्मा आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, रमज़ान ईंदो हो मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात आराम ई कोन कंदा हुआ। रात जो पाण करीम सॼी रात जागंदा हुआ, कुछ हिस्सो तरावी में गुज़ारन, कुछ हिस्सो तिलावत में गुज़ारन, कुछ हिस्सो इबादत में गुज़ारन। ऐं महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो शान हूंदो हो आम तरह सां जीअं पाण रमज़ान में कंहिं हाफ़िज़ क़ुरान जे पुठियां तरावीहूं ॿुधंदा आहियूं, मुसल्ले ते हाफ़िज़ हूंदो आहे, सवा सीपारो रोज़ पढ़ंदो आहे, 27 29 ते ख़तम थी पूरो क़ुरान ॿुधंदा आहियूं। नबी करीम फरमाइनि था, दुनिया वारा मुसल्लनि ते बि ही क़ुरान ॿुधाईंदा आहिनि। रमज़ान जो महीनो ईंदो आहे, जिब्रील आसमाननि तां लही अची मां मुहम्मद सां गॾिजी दौर कंदो आहे। ख़ुदा जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जिब्रील सां गॾु दौर कंदा हुआ। ईअं घणी सम्झो त मंज़िल जिब्रील ॿुधाईंदो हो त मंज़िल रसूलुल्लाह ॿुधाईंदा हुआ। जी हाफ़िज़ साहब हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि, बाबा कुझु मुंहिंजो सीपारो ॿुध, वरी आउं तुंहिंजो ॿुधां, हू हुन जो ॿुधे त हू हुन जो ॿुधे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घरवारी फरमाए थी, हुज़ूर खां रिवायत करे थी त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हुआ त रमज़ान जो महीनो थींदो हो, जिब्रील लही ईंदो हो, मां मुहम्मद करीम सां गॾिजी तिलावत कंदो हो। अन मां अंदाज़ो लॻाए त केॾी वॾी फज़ीलत आहे रमज़ान शरीफ़ जी। हालांकि सरकार हूअं बि क़ुरान पढ़ंदा रहंदा हुआ, पर वरी वधीक एहतमाम सां जिब्रील सां गॾिजी दौर कनि। जिब्रील ॿुधाए, नबी पाक जिब्रील खे ॿुधाए, जिब्रील रसूलुल्लाह खे ॿुधाए। इहा रमज़ान जी फज़ीलत हूंदी हुई। इहो बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो मुसलमान तोखे ख़ुदा वरी नसीब फरमायो आहे। अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जे प्यारे महबूब पाक इन जी ॿी फज़ीलत में बयान फरमाई। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो त अल्लाह पाक रमज़ान शरीफ़ खे रोज़नि जी फज़ीलत ऐं क़ुरान जी फज़ीलत न, भला ॿी फज़ीलत बि नसीब फरमाई आहे। असहाबनि जो या रसूलल्लाह कहिड़ी? पाण फरमायो इब्राहीम ते सहीफ़ा लथा त बि रमज़ान में, इब्राहीम ते सहीफ़ा लथा त बि रमज़ान में, मूसा अलैहिस्सलाम जे मथां तौरेत रब पाक नाज़िल फरमायो त बि रमज़ान में, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते रब पाक ज़बूर नाज़िल फरमायो त बि रमज़ान में। जेकॾहिं ख़ुदा तबारक व तआला के ख़ासि अहकाम नाज़िल फरमाया त बि रमज़ान में, पर सभिनी किताबनि खां वधीक फज़ीलत वारो किताब क़ुरान आहे। उन जे लाइ अल्लाह ताला पाक फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। क़ुरान पाक जेको रहमतुनि ऐं बरकतुनि वारो किताब आहे, ओ मुसलमानो, अल्लाह पाक जॾहिं इन खे नाज़िल कयो त इन जे नुज़ूल जो वक़्तु ऐं टाइम बि अल्लाह रमज़ान खे ई मुक़ररु फरमायो।
रब चाहियो त रमज़ान जहिड़े महीने में ई क़ुरान खे मोकिलिया, छो त क़ुरान पाण मुहतरम आहे, त क़ुरान पाक खे मुहतरम टाइम में अचणु खपे। त मुहतरम टाइम अल्लाह पाक जे नज़र में बि रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ खे ई ख़ुदा ताला फज़ीलत अता फरमाई जो क़ुरान शरीफ़ जहिड़ी अज़ीम शान आला दर्जे जो अल्लाह पाक जो पाक कलाम, क़दीम कलाम, महबूब जो मौजूज़ो ख़ुदा तबारक व तआला रमज़ान जे महीने में रवानो फरमायो। अॻियनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ आहे, जीअं तव्हांखे मां ॿुधायो। कहिड़ा? कंहिं ते रजब जा, कंहिं ते शाबान जा, कंहिं ते वरी ज़िलहज जा, कंहिं उम्मत ते वरी मुहर्रम शरीफ़ जा। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ महीननि में मुख़्तलिफ़ उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ आहे। पर अल्लाह पाक जे सभिनी नबियनि 1,24,000 या कमो बेश जेतिरा बि नबी थी गुज़रिया, उन सभिनी नबियनि सगोरनि जे उम्मतुनि मां अल्लाह पाक हुज़ूर जी उम्मत खे वधीक फज़ीलत अता फरमाई। जीअं क़ुरान थो फरमाए, अल्लाह ताला जल जलालुहु व मनवालुहु फरमायो, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, ऐ मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, मां अल्लाह पाक जल जलालुहु व मनवालुहु तव्हां सभिनी खे रसूलुल्लाह जे उम्मतुनि खे सॼी उम्मत खां जेके बि अॻे थी गुज़रियूं आहिनि उन खां भले खां भलो करे पैदा फरमायो। माण्हुनि में तव्हांखे मूं रवानो कयो आहे, इंसाननि में तव्हां आया आहियो, रसूलुल्लाह जा उम्मती बणिजी आया हो, तव्हां ॿियनि सभिनी उम्मतुनि खां भला आहियो। मूसा जी उम्मत खां, आदम जे उम्मत खां, सोने नूह नबीअ जे उम्मत खां, यूसुफ अलैहिस्सलाम जे उम्मत खां, बहरहाल 1.25 लख नबियनि जे उम्मतुनि खां हुज़ूर जी उम्मत वधीक आहे, भली आहे, अफ़ज़ल आहे, ख़ैर उम्मत आहे। ख़ैर माना भली आहे, जॾहिं सभिनि खां भली आहे। त अल्लाह ताला जी ज़ात फरमाए त ॿियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ आहे, पर उम्मत जो भली आहे त उन भली उम्मत खे रोज़ो बि भले महीने जो नसीब फरमाया। रमज़ान मुबारक जी ताज़ीम जंहिं कई, नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया उन अल्लाह जी ताज़ीम कई। छाजे करे? जो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त नमाज़ जी जज़ा जन्नत आहे, जिहाद जी जज़ा जन्नत आहे, अहिड़े तरीक़े सां ज़कात जी जज़ा जन्नत आहे, हज जी जज़ा ई बदिलो जन्नत आहे। हर नेकी जेका कंदो हुन जे एवज़ में तव्हांखे अल्लाह ताला जन्नत नसीब फरमाईंदो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे, जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार व मसाकिन तय्यबतन फी जन्नाति अदनिन ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। अवांखे ख़ुदा ताला नेकिन जे सदके में एवज़ भले में जन्नतूं अता फरमाईंदो, जंहिं जेठा नहरूं बहदियूं बाग़ हूंदा, इनाम हूंदा, इकराम हूंदा। बेहद अल्लाह ताला फरमायो आहे, लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, जो कुछ भी पंहिंजे रब खां घुरंदा अल्लाह ताला जी ज़ात उनखे अमलनि जे एवज़ में जन्नत में अता पियो फरमाईंदो। हर इबादत जेका बि आहे उन जो एवज़ जन्नत आहे। अल्लाह ताला हुनखे जन्नत नसीब फरमाईंदो, अज़ाब खां पनाह ॾींदो, दोज़ख खां बचाईंदो, पर रोज़े जी जज़ा जन्नत नाहे। तव्हां चवंदो जन्नत खां मथे ॿी वरी कहिड़ी शइ आहे? हा साईं, जन्नत खां मथे ॿी शइ आहे। दुरूद पढ़ त अर्ज़ कयां। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जो हबीब तो फरमाए त रब जो फरमाना अस्सौमु ली व अना अजज़ी बिहा। खुदा जे हबीब रब करीम जो कलाम बयान कयो। अल्लाह ताला पाण फरमाए तो अस्सौमु ली, रोज़ो बानो मुंहिंजे लाइ रखंदो आहे। कंहिंजे लाइ? अस्सौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। व अना अजज़ी बिहा, मां ई उन जी जज़ाई बदिलो पाण ॾींदो आहियां। मुहद्दिसन अना उजज़ी बि लिखियो आहे, याने मजहूल जो सीगो, मालूम जे बजाय मजहूल जो सीगो। उन जी वरी माना ॿी तरह थींदी त रोज़ो मुंहिंजे लाइ,
इबादत ॿीअ जो बदिलो जन्नत आ, हज जो बदिलो जन्नत आ, निमाज जो एवज़ जन्नत आ, हर इबादत जो एवज़ जन्नत आ। रब पाक फरमाए थो रोज़ो मुंहिंजे लाइ आ, रोज़े जो एवज़ जन्नत नाहे, रोज़े जो एवज़ मां पाण आहियां। अल्लाह या रसूल अल्लाह। हाणे तव्हां थोरो हिते गौर कयो, थोरो अव्हांखे मसइलो जी सम्झ में अची वञे, मतां वरी जुमे खां पोइ वरी पाण में ॻाल्हियूं कयो त मौलवी साहब यार जेका ॻाल्हि कई सा सम्झ में न आई। सम्झो ॻाल्हि ही आ, मां अर्ज़ु कयो आहे त रब थो फरमाए त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। अदा निमाज़ कंहिंजे लाइ हूंदी आहे? हज कंहिंजे लाइ? ज़कात, हर इबादत कंहिंजे लाइ? पोइ अलाह ताला ईअं छो चयो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, ॿियूं न छा आहिनि? त सभु इबादतूं अलाह जे लाइ, रोज़ो बि अलाह साईं जे लाइ, त ॿी इबादत बि। पोइ इते ईअं छो फरमाए त असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे? छो? असल में सोच जी ॻाल्हि आहे, थोरो गौर कंदव त मसइलो आसान। अदा आहे सभु इबादत अलाह जी, ऐं कबी बि सभु अलाह जे लाइ, ऐं करणु खपे। पर जेका बि इबादत आहे, मिसाल निमाज़ आहे, इहा आहे त अलाह जे लाइ, पर इहा तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ बि थी सघे थी। कीअं? नियत कम निमाज़ 4 रकातूं, अल्लाह अकबर, तव्हांजे आॾो बीठो आहियां, पर नियत इहा आहे ज़बान ते, नियत कम निमाज़ वास्ते अलाह जे, ईअं न साईं? इहा आहे ज़बान जी नियत, पर दिलि थी चवे त हीअ जमात घणी गॾु थी आहे, अॼु हिनखे सुठी ठाहे पढ़ी ॾेखारियां, जीअं सुभाणे चवनि त वाह वाह जो मौलवी साहब निमाज़ पढ़ी। अलाह ताला फरमाए थो बाना इहा निमाज़ मुंहिंजे लाइ कान पढ़ियई, इहा पढ़ियई जमायत जे लाइ। रब साईं मलाइकनि खे हुकुम कंदो फेराए बूथ में हणोसि, मूं वटि क़बूल ई कान्हे। कंहिंजे लाइ थी वाया हुई? कंहिंजे लाइ? अहिड़े तरीक़े सां जहाद आहे, सिर वढाए थो, पर कंहिंजे लाइ थो वढाए? रब लाइ। पर ईअं बि थी सघंदो आहे न साईं, तलवार खणा, जोहर ॾेखारियां, विढ़ां, तमाम नमूने पहलवानी सां वाह वाह थिए। छा थिए? वाह वाह थिए। हे जेके भर में बीठा आहिनि चवनि वाह जो जवान आहे, वाह जो दिलेर आहे, वाह जो तीर हयईं, वाह जो दुश्मन खे ॾिसई, वाह वाह फबी। रब तो फरमाए ईअं हराम मौत मरियो, मूं वटि सवा वाह ई कोन। रसूलुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो सहाबी आहे, महबूब पाक अलैहिस्सलाम जे सहाबनि सां गॾु जिहाद में लथो आहे। अहिड़ा जोहर पियो ॾेखारे जो पूरे मुजाहिदनि में हिन जहिड़ो दिलेर हुयो ई कोन। हीअं जाॾे वञे त परनि जा परा खयूं वञे, हीअं वञे त दुश्मननि जूं अलाह कढंदो वञे। सहाबी सगोरा रसूलुल्लाह जे दरबार में आया, ओ अल्लाह जा प्यारा हबीब, फलाणो शख्स ॾाढो दिलेरी सां लड़ी रहियो आहे, ॾाढो बहादुरी सां लड़ी रहियो आहे, पूरे असांजे मुजाहिदनि जे लश्कर में हिन जहिड़ो बहादुर आहे ई कोन। कुर्बान ग़ैब दान नबी तां, कुर्बान ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारे हबीब तां, कुर्बान उन ख़ुदा जे हबीब तां जेके अल्लाह ताला जी ज़ात अॼु जो इल्मु बि ॾिनो आहे, सुभाणे जो इल्मु बि ॾिनो आहे, क़यामत ताईं जो इल्मु ॾेई छॾियो आहे। अरे दूरो नज़दीकों से सुनने वाले वो कान लाले करामत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ-ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। अरे हम पुकारे यहाँ और वो मदीने सुने, असी हिते चऊं या रसूल अल्लाह, सभई चऊं या रसूल अल्लाह, ॾाढे त चओ, उॾही त कान लॻी अथव, फलाह पनाह ॾींदव। या रसूल अल्लाह ते कीअं चिड़ लॻी पई आहे त न चओ,
या रसूलल्लाह शिरका काने शिरक बाबा जे या रसूलल्लाह शिरका त पोइ अतहियात न पढ़जो का ॿी दुआ धारजो उन में पढ़ंदा हो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन जी माना ई आहे त ऐ नबी तो ते सलाम हुजे। अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु या नबी तो ते सलाम हुजे। पोइ जे अतहियात में या नबी नमाज में चवण जायज़ आहे त ॿाहिरि बि जायज़ आहे। हम पुकारे यहाँ और वो मदीने सुने मुस्तफा की समाअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे शम्अ-ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे असहाबन अची ॿुधायो त साईं फलाणो ॾाढो बहादुरी सां थो लड़े, ॾाढो बहादुरी सां थो लड़े। यादि आहे विसरी वियो ओ जंग में पे लड़ियो जाॾे वञे ताॾे काफ़रनि जा लाह कढंदो वञे। महबूब खे ॿुधायूं ख़ुदा जे हबीब ग़ैब दान नबीब अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे अॼु जी बि ख़बर आहे सुभाणे जी बि ख़बर आहे जंहिंखे हर उम्मतीअ जे नतीजे जी आक़िबत जी ख़बर आहे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे ख़बरदार बनायो आहे। हबीब खे ख़ुदा इल्म अता कयो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन सहाबीअ खे चयो जेको ॿुधाए पियो त फलाणो सहाबी दिलेरी सां थो लड़े। हुन सहाबी जी नज़र हुन जे ज़ाहिरी अमल ते आहे पर मुस्तफ़ा जी नज़र हुन जे आख़िरत ते आहे। ख़ुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लाखों सलाम शम्अ-ए बज़ में हिदायत पे। ओ मुसलमान तलवार जो धक्को ख़ता थी सघे थो, रफ़ल जी गोली ख़ता थी सघे थी, तो जो बम ख़ता थी सघे थो पर मुहम्मद करीम जे पाक ज़बान मां लफ़्ज़ निकतल ख़ता कोन थींदो। थींदो आबा छो थे अल्लाह जो क़ुरान थो चवे। अब्दुर्रहीम खे कहिड़ी ताक़त आहे अल्लाह जे क़ुरान खां पुछो। रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो हबीब पंहिंजे मर्ज़ी सां को न ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजो महबूब उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको मां अल्लाह वही मोकिलींदो आहियां। मुंहिंजो वही ईंदो आहे त पोइ मुंहिंजो महबूब ॻाल्हाईंदो आहे। यानी रसूलुल्लाह जे ज़बान मां निकतल लफ़्ज़ अल्लाह जो कलाम हूंदो आहे, अल्लाह जो फरमान आहे। हाणे मूंखे ॿुधाए त रसूलुल्लाह जी ज़बान ख़ता थींदी? असहाबी थो चवे त दिलेर आहे। पाण करीम फरमाइनि था त जहन्नमी आहे। छा फरमायूं त केरु आहे? छो हुन जी नज़र ज़ाहिर ते आहे, मुस्तफ़ा जी नज़र हुन जे आक़िबत ते आहे त पिछाड़ी काॾे थो वञे। अॻिते ॿुधायां थो ॿियो विच ते वाक़ियो यादि अची वियो आहे। उहो अर्ज़ु कयां महबूब जी ज़ुबान ख़ता न थींदी आहे। चओ मुस्तफ़ा जी ज़ुबान ख़ता हिकिड़े दफ़े साईं बीठे वाइज़ कयो पोइ सड़ियल त हर दौर में हूंदा आहिनि न बा ईअं न साईं। आशिक बि हा सिर घोर करण वारा बि हुआ पर सड़ण वारा बि हुआ साईं। हबीबन करीमन वाइज़ बीठे कयो अबू जहल जो हिकिड़ो एलची उथियो आॾो अची महबूब जा वेचारा कढई हथ सां पियो खाए। सम्झो ॻाल्हि आहे न? खॿे हथ सां। साईं फरमायो त न अल्लाह पाक जल जलालू मन वालू सॼे हथ जी इज़त कई आहे, खाइबो सॼे सां। सम्झो था न साईं? वात में जेका शइ विझबी सां साॼे हथ सां, न कुसणबो त खाॿे सां, पर जे पाणी वात में विझबो त साॼे सां। जे पानी खाइबी त बि साॼे सां, जेकॾहिं कंहिं सां हथ मुलाक़ात कबी त बि साॼे हथ सां। सॼे हथ जी फज़ीलत आहे। साईं फरमायो आहे एतिरे क़दुरु जुती पाए त बि सॼो पेर विझ, जुती पाए त बि सॼो पेर विझ, कांच पाए सलवार पाए त बि अॻ में सॼो पांचो पाए, पर जे जुती लाहे त अॻ में खाॿे पेर मूं लाहे। मस्जिद में अचो त पहिरीं पहिरीं साॼो पेर विझो। अल्लाह जो घर आहे तंहिंजे करे अल्लाह जे घर में सॼो पेर विझे। असांखे परवाह ई कान्हे का जे ढोर पिया मस्जिद में अचो।
न का ख़बर अॻ जी, न का पोइ जी, न का साॼे जी, न का खाॿे। इन जे करे ग़फ़लत में हिकिड़े ॾिहाड़े तकिड़ो तकिड़ो आयो, भुलिजी पियो ऐं भुलण में बजाए सॼे पेर रखण जे खॿो पेर अंदरि रखे। पर अदा दोस्तनि खे मयार ॾिबी आहे। कंहिंखे मयार ॾिबी आहे? दिलि वारे खे, सॼण खां। ॾुख बि त पंहिंजे जो थींदो आहे, पराए जो थींदो आहे भा न। जीअं जो खाॿो पेर विधई, रब करीम जे दरबार मां आवाज़ आयो, ढगो आ छा? कहिड़ो आवाज़ आयो? ढगो आ छा? सौर आहीं छा? सौर अरबी में चइबो आहे ढगे खे। ढगो आ छा? बसि पोइ ते वञी किरियो, तोबा ताइब थियो, वरी खॿो पेर पोते अंदरि न आंदई, पर पंहिंजो नालो ई रखी छॾी सुफियान सौरी। सौरी उन सौर ढगे जे करे जो मूंखे ढगो सॼो वियो आहे, त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे मथां लक़ब रखी छॾियईं। त हर मसइले में जेका ॻाल्हि ॿुधो सा यादि कंदा कयो। मस्जिद मां निकिरो त खॿो पेर ॿाहिरि कढो। सम्झो था आहे न? तव्हां चवंदोसीं हाणे केरु थो खफ़े में पवे? अबा तव्हां न पवंदो त ॿियो केरु पवंदो? मूंखे ॿुधाए त इहा शरीयत असांजे लाइ आहे या भीलनि जे लाइ आहे? कंहिंजे लाइ आहे? ये अमल तोखे मूंखे करिणो आहे या टिलू भर खे करिणो आहे? पाण खे करिणो आहे। पोइ जे तूं मुस्लमान आहे, कलमो भरियो थी ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह, त इहे अमल करण ॻाल्हि ते अमल कर। ॿुधी थो मस्जिद में साॼो पेर अंदरि आण, निकिर त खाॿो पेर कढ, जूतो पाए त सॼे पेर सां पाए, मानी खाई त सॼे हथ सां खा, नक सुणकी त खॿे हथ सां सुणकजां, तहारत करी त खॿे हथ सां कजां, सॼे सां कान कबी। कबी अबा? ॿियो हिकिड़ो आम मसइलो ॿुधाए छॾियां, ग़लती कंदा आहिनि सभु मुस्लमान, सभु। नमाज़ पढ़ी पोइ पढ़बो आहे न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर। त अल्लाह जो पाक नालो आहे, पाक हथ ते ॻण, खॿे हथ ते न ॻणजां। सम्झ में आयो अलाए कोन? तस्बीह पढ़ो त हथ सॼे हथ ते पढ़जो, खॿे ते न पढ़जो। मन हुआ शरीयत पाक में मन हुआ, हे हथ ॿिए कम में ईंदो आहे। तंहिंजे करे इन जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो नालो हिन ते कोन ॻणबो। अल्लाह ताला शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, मुस्लमान भाइरो, उहो शख़्स खॿे हथ सां थो खाए, अल्लाह जे हबीब फरमायो त साॼे सां खा। छा फरमायोसि? हुन उज़ुर कयो ईअं दिलि भॻी सां, साईं सॼे सां नथो खाई सघां। सॼे सां जे चवंदा आहिनि साईं पटको खाॿड़ ॿधंदो आहे, छो? जे सॼे सां नथो ॿधी सघां। अबा छो नथो ॿधी सघे? खाॿड़ ते हिरियो आहे न साईं, हाणे सॼे ते खणी हिरी वञ, भला सुठो ॿधण में न ईंदी, ॿ टे ॾहाड़ा फिलड़ो सिलड़ो हेठि मथे उबतो सुबतो हूंदो, नेठि ठही वेंदे साॼड़ थी वेंदो। अबा आहे या न आहे? सिखो, यादि कयो, ईअं इमिरि न विञाए छॾियो। जेको बि कमु कजे, जेको मुतबर्रिक कमु आहे, भलो कमु आहे, सो सॼे हथ सां कबो। हुन छा चयो? साईं सॼे हथ सां नथो खाई सघां। ख़ुदा जे हबीब फरमायो, जे नथो खाई सघे त न खाई सघंदे। नथो खाई सघे त न खाई सघंदे। छो चयऊं? इन जे करे जो हुज़ूर खे ख़बर हुई त हे खाई त सघे थो, पर हे उज़ुर थो नाजाइज़ करे। हाणे नाजाइज़ उज़ुर थो करे, भली सॼी दुनिया खे क़यामत ताईं पतो हुजे त ख़ुदा जे नबीअ जे बेफ़रमानी जो नतीजो छा निकिरंदो आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त, हुन शख़्स महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे चयो कि भला फलाणो ॾाढो दिलेर आहे, बहादुरी सां थो लड़े पियो, पाण फरमायो हो जहन्नमी आहे। ॻाल्हि यादि आहे न साईं? हाणे सलात पर त ॻाल्हि खे अॻिते खणो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो त जहन्नमी आहे। उहो सहाबी थो चवे, मुंहिंजे दिलि में थोरो फ़िक्र थी पियो त ख़ुदा जे हबीब जी ॻाल्हि कूड़ी बि कान्हे ऐं हिन जी ज़ाहिर दिलेरी बि अजीब आहे। मां सम्झा ॻाल्हि छा आहे, शक कोन कई, पर हाणे तजस्सुस में पइजी वियो, सोच में पइजी वियो, जांच जूच में लॻी वियो। जंग थी ख़तम, मुस्लमान खे कामयाबी थी, काफ़रनि खे शिकस्त मिली। अल्लाह जे हबीब फरमायो त हाणे मुजाहिद जेके ज़ख़्मी आहिनि उनखे ॻोल्हे खणी अचो, मलम पटी कयूं, जेके शहीद थी विया आहिनि तनखे खणी अचो त दफ़न कयूं, जनाज़ो पढ़ूं। उहो सहाबी जंहिं ॿुधायो हो
त सही फलाणो दिलेर आहे ऐं दिलेरी सां थो लड़े, उहो पाण थो चवे त मां ॻोल्हा में निकितुसि, ॻोल्हींदो वञा ॾिसां त उहो शख़्स जेको मूं चयो हो त दिलेर आहे, बहादुरी सां पियो लड़े, इस्लाम जे लाइ काफ़र पियो मारे, वञी जो ॾिसां त ज़ख़्मी लॻो पियो आहे, पर अहिड़ो ज़ख़्मनि में चूर आहे जो ज़ख़्मनि जे चूर चूर थियण जे करे ॾाढो परेशान हुजे। मूंखे ॾिसी चई यार ज़ख़्मनि मारे विधो आहे, सही नथो सघां। ईअं चई देरि कान कई, तलवार खणी पंहिंजे पेट में हयईं, पेट में हणी पंहिंजो पाण मथां केराई त तलवार पार निकिरी वई। उन्ही जो टाइम ते पाण ई पाण मरी वियो। सहाबी डोड़ंदो ख़ुदा जे हबीब जे कदमनि में किरियो आहे। ओ मुहम्मद करीम तुंहिंजी ज़ुबान सची आहे, अवां मूं त चयो हो त दिलेर आहे, बहादुर आहे, अवां चयो हो जहन्नमी आहे। सची ॻाल्हि आहे जो पंहिंजो पाण मारियईं, जेको पाण मारे सो जहन्नमी हूंदो आहे। ख़ुदा जे हबीब फरमा मुंहिंजी ज़ुबान कूड़ी कान थींदी। तो ॾिठो पे त इहो दिलेरी सां थो लड़े, पर मां मुहम्मद ॾिठो पे त हिन जो नतीजो आख़िर में कहिड़ो निकिरंदो। त मुंहिंजा दोस्त, दिलेरी सां लड़णु हिकिड़ो हूंदो आहे अलाह कारण, ॿियो हूंदो आहे माण्हुनि खे ॾेखारणु। आहे या न आहे अबा? निमाज़ में बि ईअं, ज़कात ॾियां बाबा हाय वठोसीं 10,000 रुपया, छाजे लाइ? अलाह जी रज़ा जे लाइ न, बल्कि माण्हू चवनि वाह वाह वॾो सखी आहे साईं, इहा ज़कात वई लुड़ी। हज ते वियो, अबा जीअं माण्हू चवनि हाजी साहब, असांजे मुल्क में रवाज थी वियो आहे। अबा नालो छा थी? चई हाजी अब्दुर रहीम। अबा जॾहिं ॼाओ हो माउ जे पेट मां, तॾहिं छा नालो रखियोसि? हाजी अब्दुर रहीम या रुगो अब्दुर रहीम? ॾाढी ॻाल्हायो। पोइ हज करे आयो त हाणे नालो छो थो ॾसे हाजी अब्दुर रहीम? नालो छा थी? चए अब्दुर रहीम न, हाजी अब्दुर रहीम। हिकिड़े माण्हू जी कंदा ॻाल्हि, चए नालो छा थी? चए हाजी यार मोहम्मद। चए तुंहिंजो नालो छा आहे? चए मुंहिंजो नालो आहे निमाज़ी शाह मोहम्मद। सम्झ में आयो न कोन आयो? चए नालो छा थी? चए हाजी यार मोहम्मद। चए भला तुंहिंजो न? सोने फारूक आज़म। चओ हाओ। हज़रत उस्मान? हाओ। हज़रत अली? हज़रत इमाम हसन हुसैन? पोइ कॾहिं कंहिं तारीख़ में लिखियलु ॾिठो अथव हज़रत हाजी अबू बकर सिद्दीक़? आहे कंहिं किताब में? हज़रत हाजी उमर फारूक, हज़रत हाजी फलाणो न, कंहिं बि सहाबी जे नाले पुठियां कोन्हे। पीरान पीर बा हाजी हुयो या न हुयो? पर लिखियलु ॾिठो त पीरान पीर हाजी अब्दुल कादिर जीलानी आहे। असां छो खणी खामखा आयो ख़ल्क़ खे ख़राब कयो आहे? हाजी ॿियो तोखे भली सॾे, पाण न सॾाए। जेकॾहिं पाण सॾाई त बि रियाव आहे या न आहे? बा पाण सॾाई त बि रियाव आहे। हाणे मतिलबु ॻाल्हि खुटायां त निमाज़ में बि रियाव थी सघे थो, ज़कात में बि रियाव थी सघे थो, हज में बि रियाव थी सघे थो, जिहाद में बि रियाव थी सघे थो, पर रोज़े में रियाव आहे ई कोन। तव्हां जमायत हेतिरी सारा वेठा आहियो, अवां मां कंहिंखे पक आहे त मूंखे रोज़ो आहे? मस्जिद में कसम खणी को चवे त मुफ्ती साहब खे रोज़ो आहे? ॿुधायो अबा, कान्हे न पक? न पहिरीं सिफ़ वारनि खे बि कान्हे, ॿी वारनि खे भला, टी वारनि खे बि कान्हे। माना तव्हांजी माना बेरोज़ा ते पुछो था नमाज़ पढ़ो। मक़सद इहो आहे त इबादत अहिड़ी आहे जो या बाने खे ख़बर या रब खे ख़बर आहे या न आहे? अल्लाह ताला तरी फरमा अस्सौमु ली व अना अजज़ी बिहा या अना उजज़ी बिहा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त रोज़ो बानो मुंहिंजे लाइ रखंदो आहे, सिर्फ़ मां अल्लाह खे ख़बर हूंदी आहे, इहो ॿिए खे ॾेखारे जे लाइ आहे कोन को। इन जे करे ॿी इबादत जो बदिलो, ॿी इबादत जो एवज़ मां रब जन्नत बनाई आहे, पर रोज़े जो एवज़ मां रब पाण आहियां। रोज़ेदार जे लाइ मां पाण आहियां, उहो मुंहिंजो आहे, मां हुनजो आहियां। पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु। जन्नत बि रब जी। मुंहिंजा दोस्त अलाह जा इनाम उहे बि अलाह जा, नेमतूं जन्नत जूं से सभु रब जूं, पर रोज़ेदार खे अलाह इहा नेमत नसीब फरमाई आहे जो रोज़ेदार जो रोज़ो रब थो फरमाए त मुंहिंजे लाइ रखियो थी। अलाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे हाणे तुंहिंजी जज़ा मां ई आहियां। इन में ॿी बि हिकिड़ी हिकमत आहे, उहा तोखे अर्ज़ु कयां, सम्झ में अची। सलात पढ़, ॿुधंदो हलजां। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾाढे सलात वरी बि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना
व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, असल में ॻाल्हि ही आहे त रोज़े जी फज़ीलत इन जे करे घणी आहे जो ॿियनि इबादतुनि में नफ़्स तोते क़ाबिज़ हूंदो आहे। ॿियनि इबादतुनि में नफ़्स जो तोते कंट्रोल हूंदो आहे, लेकिन रोज़े में रोज़े जे करे तुंहिंजो नफ़्स ते कंट्रोल हूंदो आहे। कीअं? खोलिया नमाज़ पढ़ी थो, पर इन ख़्याल सां त तकड़ में पढ़ा जल्दी जल्दी थोड़ा थोड़ा सजदा जा पानी थो लोढ़ियो वञे, आहे या न आहे? नफ़्स छिकवी त बड़ा पानी लोढ़ी वेंदी। लाबारो करणो आहे, हर कहणो आहे, कीण लॻाइणी आहे, खाटी खणणी आहे, दुकान ते जल्दी वञणो आहे, टाइम ॾिसंदासीं 2 मिंट आहिनि, बांग आई आहे, हाणे बाक़ी 2 मिंट आहिनि नमाज़ में, तकिड़ो तको थड़ फथड़ में वुज़ू कयो न कयो, जहिड़ो पेर सुको पियो आहे, आलो पियो आहे, हेॾो भॼ बस रको सिधो उबतो सुबतो, मौली साहब सलाम मराए अञा खणी पोइते निहारे, नफ़ली कोन पढ़े त मस्जिद खाली आहे या न आहे? दुआ जे लाइ कोन था तरसूं, नफ़ल लाइ कोन था वेहूं, इबादत लाइ कोन था वेहूं। हर मामले में हज जो मामलो बि ईअं आहे, वञूं था वरी बचनि जी पोइ गणती लॻी पई आहे, जल्दी भॼूं तैर न कयूं। ऐं मुजादो त ज़कात में बि ईअं, नफ़्स जे मथां कंट्रोल कोन्हे, नफ़्स असां ते कंट्रोल कयो वेठो आहे, फलाणे खे ॾिजां, फलाणे खे न ॾिजां, हे ख़्यालु कजां, हिते ॾिजां, तुंहिंजो नालो थींदो, हीअं कजां, फलाणो कजां। अहिड़े तरीक़े सां हर मामले में नफ़्स जो असां ते कंट्रोल आहे, पर रोज़े में वरी असांजो नफ़्स ते कंट्रोल आहे। कॾहिं तकड़ में 3 पहरी में रोज़ो छोड़ियो थी त भला तकड़ो अॼु खाटी खणी 3 पहरी छोड़े छॾियांसि, अबा कई छा बि थी पवे, ज़मीन उथली पवे, बुख लॻई, उञ लॻई, पाणी बि पियो आहे, मुंहिंजा प्यारा दो त शरबत बि पियो आहे, ताम बि रधा पिया आहिनि, अकेलो पंहिंजे कमरे में वेठो आहे, अल्लाह खां सवा ॿियो ॾिसण वारो बि कोन ई को। पर तूं मुंहिंजा दोस्त, नफ़्स चवंदो थी खारे, को कोन थो ॾिसई, नफ़्स चवंदो थी उञ लॻी थी पाणी पीओ, नफ़्स चवंदो थी भला ही कमु कर, हे फ्रूट खा, ॾिसण वारो कोन्हे, दरी बि बंदि आहे, दर बि बंदि आहे, पर तूं नफ़्स खे चवंदो हाओ मां सदाईं तुंहिंजो चवण वरितो आहे, पर अॼु रोज़ो रखियो अथमि, अॼु तोखे मुंहिंजो चवण वठिणो आहे, जेसीं ताईं बांग न ईंदी को न छोड़ींदोसि। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़दार यार, हक़दार यार। अब आहे या न आहे? कॾहिं मूंखे 5 मिंट रियायत कई अथव? 5 मिंट बि न, पर 2 मिंट बि कोन कंदो, बाबा जल 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 बाबा 2 मिंट जा पिया, तकड़ न कर बाबा, तकड़ न कर। पंहिंजा दोस्त अज़ीज़, हिकिड़ो मिंट बि रियायत कान्हे रियायत न सही। टाइम टेबल छपिया पिया आहिनि, घड़ियूं लॻियूं पयूं आहिनि, ख़बर आहे त फलाणे टाइम ते रोज़ो खुलंदो, सभु कंहिंजी नज़र घड़ीअ में आहे, ख़्याल सां फ़िक्र सां, पोइ हाणे 3 पहरी खां वठी करे तयारी हूंदी आहे। अॻे मानी पचाईंदा हुस जल थिए खां पोइ, हाणे 2 पहरी थी त असां रोज़े जे मामले में, रोज़े वारी हालत में असांजो नफ़्स ते कंट्रोल आहे या न आहे? ॿी इबादत में नफ़्स जो असां ते कंट्रोल हूंदो आहे। हर इबादत, कहिड़ी बि इबादत हुजे, मां सॼी रूह ज़मीन जी इबादत लाइ चवां थो, हर इबादत में नफ़्स असां ते क़ाबिज़ हूंदो आहे, लेकिन रोज़े जे मामले में नफ़्स हेठि हूंदो आहे, असांजो हुन ते कंट्रोल हूंदो आहे, नफ़्स खे का बि ताक़त न थींदी आहे। असां अल्लाह जे अमर में हूंदा आहियूं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर खे मञे पोइ हुकुम ते हलंदा आहियूं। त अल्लाह ताला जे हबीब तॾहिं फरमायो त रब करीम जो फरमान आहे त रब तो फरमाए रोज़ो मुंहिंजे लाइ, रोज़े जी जज़ा बि मां पाण रब ॾींदुसि, या वरी रब करीम फरमाए थो त रोज़े जी जज़ा मां पाण ख़ुदा आहियां, उन बाने जो मां पाण थी पवंदो आहियां, पोइ जंहिंजो रब थी पवंदो आहे तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रोज़े खे तमामु वॾी फज़ीलत अता फरमाई आहे। सलाह त पढ़ी 2-3 ॻाल्हियूं तोखे ॿियो मसइलो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। तबक़ातुस सूफिया हिकिड़ो किताब आहे, उन्ही में मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो। हिकिड़ो यहूदी शख़्स आहे, बाज़ार में वेठो आहे, शाही बाज़ार में रमज़ान शरीफ़ जे महीने में हुनजो पुटु बाज़ार मां का शइ खाईंदो पियो अचे। यहूदनि ते रोज़ो फ़र्ज़ कोन्हे, पर हुन रमज़ान शरीफ़ जे महीने में ॾींहं ॾिठे जो शइ खाधी, का शइ वात में विधई। यहूदी जमल ॾिठो,
पुट खे सॾु करे हुनखे चपाट वहाए कढई। पुट चो बाबा मूंखे छो थो मारी? चई तोखे ख़बर न आहे त रमज़ान जो महीनो आहे? चई हा रमज़ान जो महीनो आहे, पर असां यहूदनि जो त कोन्हे, चई मुस्लमाननि जो आहे, अल्लाह जे आख़िरी नबीअ जे उम्मत जो आहे। जेकॾहिं असां यहूदी आहियूं त पंहिंजी जॻह ते, पर असांखे हया करिणो आहे, हया। ख़ैर हिन पुट खे सज़ा ॾिनी, थप्पड़ वहाए कढी। रात थी, हज़रत शेख शिबली रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो कामिल वलीउल्लाह, कन लिखियो आहे बायज़ीद बुस्तामीअ जे लाइ, कन चयो आहे हज़रत जुनैद बगदादी जे लाइ। बहरहाल अल्लाह जो वली रात जो ख्वाब थो लहे त जन्नत जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात जन्नत में दरवाज़ा मुक़रर फरमाया आहिनि। हर हिकु दरवाज़े जो नालो आहे, हिकिड़े दरवाज़े जो नालो आहे रैयान, ला यदखुलुहा इल्ला खुदा जे हबीब करीम फरमायो आहे, ओ रैयान वारो दरवाज़ो अल्लाह पाक रुगो रोज़े वारनि जे लाइ ठाहियो आहे। जेको रोज़ो रखंदो सो उन दरवाज़े मां जन्नत में वेंदो। उन अल्लाह जे वलीअ जो ॾिठो त उहो यहूदी जेको संदसि पाड़े जो आहे, उहो बि जन्नत जे दरवाज़े ते बीठो आहे, पर उन रैयान दरवाज़े ते जेको ख़ासि रोज़ेदारनि जो आहे, उन दरवाज़े मां जन्नत में दाख़िल थी वियो। अल्लाह जे वलीअ खे हैरत थी, हिकु यहूदी ऐं ॿियो वरी जन्नत में 3 नंबर में वरी दरवाज़ो बि रैयान, जेको रोज़े वारनि जो दरवाज़ो आहे, उन्ही मां इहो ख्वाब ॾिठई। पर हाणे ख्वाब जी हालत सुबुह जो अथई, पुछा वञी कयां त छा सबबु आहे? इन यहूदी जे दरवाज़े ते वियो, यहूदी जो दरवाज़ो खड़काई, ॿाहिरि निकिरी आयो। यहूदी खे चयो ॾे ख़बर कहिड़ो तो नेकीअ जो कमु कयो आहे? यहूदी चयो छो भला, तो जो मुंहिंजे कम में छा वञे? चई अदा मुराद तोखे ख्वाब में जन्नत में ॾिठो आहे। अल्लाह जो वलीअ जो ख्वाब कूड़ो कोन थींदो, यकीनन तूं जन्नती आहे। हाणे तूं जन्नती त आहीं, पर कहिड़े अमल जे करे, कहिड़ी तो नेकी कई आहे जो अल्लाह तो ते राज़ी थी पियो आहे? यहूदी जे अखियुनि में पाणी अची वियो त मां कलमो बि कोन भरियो आहे, इस्लाम में बि दाख़िल कोन थियो आहियां, पर रब मुंहिंजी रुगो इज़त क़बूल कई आहे जो रमज़ान जी मूं ताज़ीम करे पुट खे थप्पड़ हई आहे, त रब मूंखे जन्नत ख्वाब में हिन खे ॾेखारे छॾी आहे। रोई चवे थो अदा ॿियो त अमल मूं कोन कयो हो, रमज़ान जी इज़त जे करे पुट खे चमाट वहाई। हाणे जेकॾहिं रब एॾो राज़ी थियो आहे त तूं शाहिद हो जो मां कलमो थियो भरियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुन बुज़ुर्ग हुनखे फरमायो त इहा ईमान जी दौलत बि तोखे रमज़ान जे ताज़ीम जे सदके में नसीब थी आहे। हो ये यहूदी पर रमज़ान जी ताज़ीम कयई, अल्लाह तोखे इस्लाम जहिड़ी नेमत नसीब फरमाई। अदा जेकॾहिं यहूदी इज़त करे ऐं हुनखे इस्लाम जहिड़ी नेमत मिले, पर जे मुस्लमान बेइज़ती करे त उहा नेमत खसबसी आहे न। इज़त कजो, रमज़ान जी इज़त कजो, ताज़ीम कजो। 2 इहे ॾिहाड़ा वेंदा गुज़री, होटल न खुलनि, मांजणियूं न खुलनि, खाधे पीते जूं शयूं न हुजनि, दुकाननि ते कंट्रोल हुजे, कारोबार ते कंट्रोल हुजे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हे महीना चंद ॾिहाड़ा आहिनि, गुज़री वेंदा। ताज़ीम असीं न कंदासूं त ॿियो केरु कंदो? हुकूमत जे मथां बि लाज़िम आहे, फर्ज़ आहे। आख़िर मुस्लमान सॾाइनि था, मुस्लमाननि जी हुकूमत आहे, त उहे बि कंट्रोल कनि। ऐं मुंहिंजा दोस्त, होटल न खुलणु खपनि, चाहे मुंहिंजे शहर में असांजे में न हुजणु खपे, खाधे पीते जी शइ न विकामणु खपे। शाम थे पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, सिज लहण खां पोइ सॼे जहान खे इजाज़त आहे। इज़त कंदासूं त इंशा अल्लाह ताला ख़ुदा बि असांजी इज़त फरमाईंदो। पर जे बेइज़ती कबी, तौहीन कबी, त पोइ असां ते यहूदी बि खिलंदा, नसारा बि खिलंदा, रब बि नाराज़ थींदो। थी सघे थो अल्लाह ताला जी ज़ात असां खां ईमान वारी नेमत खसे वठे। मुंहिंजी दुआ है ख़ुदा ताला हर मुस्लमान खे, हर ईमान वारे खे रमज़ान शरीफ़ जे रोज़ा रखण ऐं रमज़ान जे ताज़ीम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। जन सुन्नत न पढ़ी, सुन्नत पढ़ो था। ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. اللهم آمين. ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير. اللهم آمين. ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب. اللهم آمين.
रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फीहि इन्नल्लाह ला युख्लिफुल मीआद रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा आमीन। इलाही माफ कर जुर्मो खता सरकार का सदका मक्की मदनी उमी अरबी अहमद मुख्तार का सदका या इलाही रहम फरमा मुस्तफ़ा के वास्ते सैयदुल कौनैन शाह अंबिया के वास्ते खार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं कुछ भी है लेकिन तेरे महबूब की उम्मत में हल्के के रांधे हुए दुनिया के ठुकराए हुए आए हैं अब दर पे तेरे हाथ फैलाए हुए लुत्फ कर अपने आईने करम से भूल जा हम तुझे भूले हैं मौला तू न हमको भूल जा या इलाही रहम फरमा मुस्तफ़ा के वास्ते या रसूल अल्लाह करम कीजिए खुदा के वास्ते और अल्लाह ताला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल शहरे यारे इरम ताजदारे हरम शहरे यारे इरम ताजदारे हरम नौबहारे शफाअत चमका तैबा का चाँद वो सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़े साथ लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत लाखों सलाम शमए बज़ में पतली पतली गूले कुद्स की पत्तियाँ पतली पतली गूले कुद्स की पत्तियाँ उन लबों की नज़ाकत लाखों सलाम मुस्तफ़ा जाने शमए बज़ में हिदायत लाखों सलाम
बज़ में मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा वो सला तो सलाम अब सुना ओ जरा मुस्तफा जाने रहमत तेरा को सलाम शम्ए बज़ में हिदायत तेरा को सलाम शम्ए बज़ में हिदायत तेरा सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह या रहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या ज़ल क़ुव्वतिल मतीन या रब्बल आलमीन اللهم إنا نسألك بحق نبيك الذي أول نوره وآخر ظهوره رحمة للعالمين وجوده وسبحان الذي يسرى معراجه ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله दुआ खैर इलाही आमीन इलाही इलाही आमीन इलाही आमीन ला इलाहा इल्लल्लाह